सभिनि ते सलाम थी। मां शिकारपुर अॼु हाकिम गुल जे ताज़े आयल किताब आरसी आडो ते लाइव आहे ऐं हीअ शिकारपुर जे शख़्सियतुनि ते लिखियलु उहो किताबु आहे जेके 2-4 ॾींहं थिया आहिनि आयो आहे किताबु ऐं अधु खां वधीक खपी वियो आहे। सो इहा हाकिम जी जादूगिरी आहे। हीअ ख़ाका आहिनि, ज़िले शिकारपुर जा आहिनि ऐं घणा तणा शहर जा आहिनि, शिकारपुर तालुके जा। सो ॿिया बि तालुका शामिलु आहिनि हिन में। हाकिम जो हिकिड़ो तजुर्बो आहे, पंहिंजो ज़ाती मुशाहिदो आहे। ख़ाको हूंदो ई ज़ाती आहे, पर्सनल आहे, तंहिं करे इन ते असां पंहिंजी राय ज़ाती ॾेई नथा सघूं। पर जेकॾहिं फेसबुक ते केरु लिखे थो दोस्त त उते ज़ाती राय ॾेई छॾिबी आहे ऐं कुझु दोस्तनि ॾिनो बि पंहिंजो ख़्यालु जेको बि हुनजो हुयो। त अॼु चांस मिली वियो, हाकिम हिते आयो, कचहरी थी, त दिलि चयो हाकिम सां 2-टे ॻाल्हियूं कजनि। हाकिम सां ॻाल्हायूं था वधीक, त हाकिम हिन जो तारुफ़ असांखे ज़बरदस्त नमूने कराईंदो, छो त हीअ किताबु तमामु घणो मशहूरु बि थियो आहे ऐं इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा त असां न पढ़ंदासीं, पर उहे बि किताब वठनि था। सो हाकिम असां सां गॾु आहे। जी हाकिम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? सुठा ॾियो हाल वाल। हीअ जेको किताबु आहे, छा आहे इन किताब में जॾहिं मशहूरु थियो आहे? छा कयो अथव? तारुफ़ करायो तव्हां, पोइ मां तव्हांखां सवाल इलाही थो कयां। हिसाब साईं, ऐं असल में हिन किताब जी रुगो मशहूरी न आहे, शोहरत न आहे। ऐं हीअ किताबु त 3 ॾियारे ते मूं वटि पहुतो आहे। माना अॼु हिनखे 3 ॾींहं आहे, बल्कि 3 ॾींहं बि न चइजे, खणी 2 ॾींहं मुकमल 3 ॾियारे शाम जो पहुतो। ऐं हिन किताब जूं अॼोके ॾींहं ताईं 150 खां मथे कापियूं विकिरो थी चुकियूं आहिनि, ऐं उहे बि नेट कैश में। सो ऐं हिन खां अॻु जो जेको मुंहिंजो शाइरी जो मजमू आहे, फुटी दर्द निकितो, अच्छा, उहो बि मुंहिंजो किताबु 15 ॾींहंनि में खपी वियो। ऐं उन जूं कापियूं माना मूं वटि पाण वटि बि न हुयूं। हिकिड़ी ॻाल्हि रखी मुमताज़ बुखारी फेसबुक ते कंहिं दोस्त लाइ, त उन वटि मार्केटिंग जो तमामु हिकिड़ो सुठो तजुर्बो आहे ऐं मार्केटिंग करे ॼाणे। त उन जी ॻाल्हि मुमताज़ ॾाढी ज़बरदस्त उन कई, पर मुमताज़ ते मां उन वक़्तु उन जी पोस्ट ते कमेंट कयो त मुमताज़ साईं, मुंहिंजो किताबु फुटी दर्द निकितो उहो 15 ॾींहं में खपी वियो। सो मुमताज़ साईं इहा शइ एक्सेप्ट कई त मूंखे ॼाण उनजी न हुई। सो हीअ किताबु मुंहिंजो आयो आहे, ऐं हीअ किताबु मूंखे लॻे थो जेका हिन किताब स्पीड वरिती आहे, या जेके दोस्त डिमांड कनि पिया, ऐं त उहो मुंहिंजो हिकिड़े हफ़्ते जे अंदरि किताबु ख़तमु थी वेंदो। ऐं हिन में वॾी ॻाल्हि इहा आहे त मूं वटि उहो मैसेंजर में, मोबाइल में इनबॉक्स में मैसेज पिया आहिनि। मैसेंजर में अहिड़नि दोस्तनि जा मैसेज अचनि पिया जिन खे मां सुञाणा ई कोन पियो, या जन सां मुंहिंजी मुलाक़ात आहे ई कोन, या जन खे मूं ॾिठो ई कोन्हे। हू चवनि पिया त असां तव्हांखे पैसा मोकिलियूं था, किताब जी क़ीमत केतिरी आहे, ऐं असां तव्हांखे एड्रेस मोकिलियूं था, तव्हां असांखे टपाल ज़रिए उहो किताबु ॾियारे मोकिलियो, या जीअं तव्हांजो को तरीक़ेकार हुजे असांखे ॾियारे मोकिलियो। सो ईअं बि मूं इलाही कयो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजी फेसबुक ID हाकिम गुल नाले सां जेका आहे, त मां हिकिड़ो सिलसिलो इहो बि जोड़ियो आहे त उन में जेके जेके दोस्त किताब मूंखां वठनि था, या जेके घुरनि था, जेके ऑर्डर ॾियनि था, त उन्हनि जा नाला मां उन में ॾियां थो, ऐं उन्हनि खे वरी उहा पोस्ट मैंशन कयां थो, टैग कयां थो, त जीअं घटि में घटि उहे दोस्त बि पढ़नि त असांजो नालो उन में टैग कयो वियो आहे। ऐं जेके ॿिया आहिनि वरी ॾिसंदड़ ऐं पढ़ंदड़, उन्हनि खे पक थिए त जंहिंजा हाकिम गुल नाला ॾिना आहिनि, त उन्हनि खे उन मैंशन बि कयो आहे, टैग बि कयो आहे। त इन ॻाल्हि में मसाल का बि का उहा वाधू ॻाल्हि न आहे। सो इहो हाणे अचूं था हिन ख़ाकनि जे किताब ते आरसी आडो। ही निज जेके आहिनि उहे शिकारपुर ज़िले में रहंदड़ जेके शाइर अदीब आहिनि, उन्हनि ते मूं ख़ाका लिखिया आहिनि। ऐं हिननि ख़ाकनि जे अंदरि कुझु
मिज़ाह वारे अंदाज़ में ॻाल्हियूं बि शामिलु आहिनि ऐं कुझु सख़्तु ॻाल्हियूं बि शामिलु आहिनि, कुझु पर्सनल ॻाल्हियूं बि शामिलु आहिनि, सियासी समाजी जेके वाबस्तगियूं आहिनि हिक ॿिए जूं दोस्तनि सां या मुंहिंजूं उन्हनि सां, उहे बि उन में शामिलु आहिनि। सो किताब में मूं कोशिशि कई आहे त अहिड़ी शइ रखां, दिलचस्पी पैदा कयां जो माण्हू पढ़े त बोर न थिए ऐं पढ़ंदो रहे। सो इहो ई किताबु आहे, इहो ई किताबु हले थो ऐं इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ॿियो तव्हां जेको पुछणु चाहियो था त भली पुछो। हाकिम साईं, तव्हांजी शाइरी त मूंखे ॾाढी वणंदी आहे, तव्हांजो नसर बि लाजवाबु आहे ऐं असांजी शिकारपुरी लाजवाबु आहे सॼी। सो लाजवाबु माण्हुनि ते तव्हां लिखियो आहे। हाणे मां जेको तव्हांजा कुझु ख़ाका पढ़िया फेसबुक ते, तव्हां लिखिया कुझु, त कुझु माण्हुनि खे एतिराज़ बि आहिनि त माना काश ईअं न लिखी आहे, जेकॾहिं लिखी आहे त हीअं लिखी आहे। ऐं ॿियो ईअं त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके चाहिनि पिया त काश हीअ असां ते बि लिखी आहे। सो इहा हर क़िस्म जी राय अचे थी, पर छा इहो ज़रूरी आहे त माना असां जेको लिखूं था, माना मां जनरल थो पुछां, किताब खां अलावा बि जनरल हिकिड़ो ख़ाकनि जे हवाले सां, त ख़ाका जॾहिं बि लिखिबा आहिनि उहे सफ़ा पर्सनल हूंदा आहिनि, कावड़ हूंदी आहे, गुस्सो हूंदो आहे या माइलेज हासिलु करण लाइ बि हूंदो आहे त माना असांजो नालो थिए या असां अहिड़ो कमु कयूं। माना मिसाल तौरु कुझु उनवान अहिड़ा आहिनि जेके चुभंदड़ आहिनि, माना सफ़ा ईअं माण्हू चवंदो यार हीअ अलाए छा आहे। मिसाल हिकिड़ो हिन में लिखियलु आहे पेट फाटोड़ो, माना पेट फाटोड़ो पढ़ी करे माण्हू ॿिया उनवान छॾे करे पहिरियां हेॾे थो अचे, ज़ाहिर उहो पियो ॿुधो। जी हाकिम साईं, तव्हां हिन ॻाल्हि खे थोरो जारी रखो त छा वाक़ई ईअं आहे माना, या अञा कुझु ॿियो आहे जेको माण्हू सम्झी न सघे। असां पहिरीं ॻाल्हि ॾिसो, ख़ाकनि में 4 शयूं अहम हूंदियूं आहिनि, उनखां अलावा ॿियूं बि, पर जिन दोस्तनि ख़ाका पढ़िया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी, ऐं जिन दोस्तनि ख़ाका न पढ़िया आहिनि त उन्हनि खे मुंहिंजे हिन ख़ाकनि ते एतिराज़ थी सघे थो। 4 कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं, मिसाल तौर ते हिकु हुन सां तव्हांजो पर्सनल तालुक़ु हुजे, ऐं ॿियो तव्हांजो हुन सां अदबी तालुक़ु या अदबी टच हुजे उन ख़ाके जे अंदरि, ऐं टी सियासी वाबस्तगी हुजे ऐं सियासी टच हुजे, ऐं चौथी जेका आख़िरी ॻाल्हि आहे उहा समाजी वाबस्तगी या समाजी हुन में उहो टच हुजे। इहे 4 शयूं त अहम हूंदियूं आहिनि ख़ाके जे अंदरि। उनखां अलावा बाक़ी ॿियूं शयूं जेकॾहिं इन जे चोगिद फिरनि थियूं त उहे उन में ॾेई सघजनि थियूं। हाणे हिन में ख़ाकनि जे अंदरि जेके 3 ख़ाका मूं लिखिया आहिनि, हिननि में इहे ई ॻाल्हियूं आहिनि, इन में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे जेका वणंदड़ हुजे। थोरो हिकिड़ो मिंट, अच्छा, हिन जी लिस्ट तव्हां थोरी ॾेखारियो। हिन जी हीअ फ़हरिस्त आहे, हीअ फ़हरिस्त आहे हिन जी। शिकारपुर जो लीजेंड चित्रकार यूसुफ जे ख़रीदारनि में ग़ुलाम मोहम्मद गाज़ी। सो ही लिस्ट दोस्तनि वटि अची वई हूंदी, हिन जो स्क्रीन शॉट बि कढी सघनि था, ऐं हेॾां बि कुझु नाला आहिनि, ईअं न साईं? हा, कुझु ही बि आहिनि। हमीर चांडियो बि हिन में आहे, असांजो दोस्त आहे, हुनजी तबियत ठीकु न आहे ऐं हुनजो डायलिसिस थी रहियो आहे, कराचीअ में आहे, ऐं होपफुली त हुनजो किडनी ट्रांसप्लांट बि थी वेंदो। ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि। माए शिकारपुर जो इस्लाम मेमण बि हिन में आहे। थैंक यू हाकिम साईं। सो अदा हीअ हुनजी लिस्ट आहे, इन करे त स्क्रीन शॉट कढी करे तव्हां अंदाज़ो हणी सघो था त हिन किताब में अंदरि छा आहे। सो हिसाब सां ॻाल्हि मां हिनखे जारी रखंदो हलां त हिननि ख़ाकनि जे अंदरि इहे सभु शयूं आहिनि। हाणे उन्हनि सभिनी शयुनि जे अंदरि जेका ॻाल्हि ॿोल थियल आहे त ज़ाहिर आहे उन में इहे सभई शयूं हूंदियूं, सख़्तु बि हूंदियूं ॻाल्हियूं, मिज़ाज बि हूंदो, उन्हनि ते मुख़्तसिर या मुख़्तलिफ़ क़िस्म जी तनक़ीद बि हूंदी। इहे सभु शयूं हिन में शामिलु आहिनि, पर अहिड़ी का अणवणंदड़ ॻाल्हि आहिनि ख़ाकनि जे अंदरि मुंहिंजी राय आहे उहा अहिड़ी कोन्हे जेका कंहिं दोस्त खे रंजिश पहुचे या को दोस्त नाराज़ थिए। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे उहो थिए थो त उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। ॿी हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई, ॿियो सुवालु कयो त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि, अहिड़नि दोस्तनि जी ख़्वाहिश बि हूंदी त असांजा ख़ाका बि हिन में शामिलु हुजणु घुरिजनि हा। त
त इहा हक़ीक़त आहे ऐं मूं सोचियो बि आहे हुयो ऐं मूं कुझु लिखिया बि आहिनि ऐं मूं वटि पिया बि आहिनि। हाणे हिन हिन किताब जा जेके पेश लफ़्ज़ जेके मूं लिखिया आहिनि 2 सफ़नि ते, उन में मूं उहा वज़ाहत कई आहे त हीउ पहिरियों हिसो आहे मुंहिंजे हिन खाकनि जे किताब जो। ऐं ॿियो हिसो, हा, ॿियो हिसो हिन जो ईंदो जंहिंमें 25 या 30 दोस्त उहे ॿिया हूंदा जिन ते मूं कुझु त कमु कयो आहे ऐं जिन ते कमु रहियल आहे उन्हनि ते उहो लिखिबो। सो खाका उन्हनि दोस्तनि ते बि लिखिबा ऐं उहे दोस्त मायूस न थियनि, उन्हनि ते जल्द उहे बि अची वेंदा खाका। बाक़ी जेके उनवान जेका तव्हां ॻाल्हि कयो था, बसि कॾहिं कॾहिं को उनवान अहिड़ो हूंदो आहे जो ईअं साम्हूं अची वेंदो, ईअं ज़हन में अची वेंदो त उहो उन में ॾियारे छॾिबो। हीअ उनवान यकीन तव्हां कंदो, हिकिड़ा उनवान जेके हूंदा आहिनि उहे सोचे सम्झी ॾिबा आहिनि। अच्छा, मूं सोचे सम्झी न, बसि मां हिकिड़ो ज़हन में तसवुरु ठाहे करे बसि उहो ईअं ॾींदो वियुसि। जंहिं उनवान जो तव्हां ज़िक्र कयो पेट फाटड़ो, हाणे इहो असल में इन सां इलाही मुंहिंजी हुजत आहे, इन सां इलाही मुंहिंजी मुहबत आहे ऐं हिक ॿिए सां विढ़ंदा बि आहियूं, हिक ॿिए खे साम्हूं चवंदा बि आहियूं। ऐं ॿियो इहा त तमामु हिकिड़ी भली ॻाल्हि आहे, मां लिखियो आहे न किताब उन खाके अंदरि बि त हीउ अहिड़ो माण्हू आहे जो हिनखे जेका ॻाल्हि कंदो उहो चई ॾींदो। मिसाल उहो ॿिए खे तव्हां रोकींदोसि, बाबा इहा ॻाल्हि तो ताईं रखिजांइ, पाण ताईं ॿिए ताईं न पहुचाइजांइ, उहो करे ॾेई छॾींदो आहे। पोइ इन करे मां हुनखे हूअं बि चवंदो आहियां बाबा तूं पेट फाटड़ो आहीं। माना हिकिड़ो मज़ाइया जुमिलो आहे, मज़ाइया टाइटल आहे, इन में को शइ आहे कोन। बाक़ी मुंहिंजे लाइ मोतबर आहे, मुंहिंजे लाइ तमामु सुठो दोस्त आहे, तमामु सुठो माण्हू आहे। उनवान आहे। कुझु ॿिया बि अहिड़ा प्रोफाइल आहिनि हिन में जिन ते माण्हुनि खे एतिराज़ थिया हुया, फेसबुक ते बि माण्हुनि कमेंट्स कया हुया घणा। तव्हां छा था फील कयो त तव्हां जेकॾहिं कुझु शयूं एडिट कयूं आहिनि त तव्हांखे एडिट करणु घुरिजनि, उहे घुरिबल हुयूं या ग़लती थी वई अथव? यार असल में हिसाब मां साॻी ॻाल्हि रिपीट कयां त जिन दोस्तनि मूं ते फोर्स कयो त तव्हां कुझु खाका अहिड़ा आहिनि जिन ते तव्हां नज़रसानी कयो, पोइ अलाए छो मूंखे, ऐं उहे ॾाढा हिकिड़ा मोतबर माण्हू हुया, ऐं अलाए छो मूंखे इहो महसूसु पियो थिए त यार हिन जा खाका पढ़ियल आहिनि, हिन दुनिया जहान जा खाका पढ़िया आहिनि। माना पंहिंजे नेशनल सिंधी अदीबनि जा बि ऐं पाकिस्तान जे अदीबनि जा बि ऐं उनखां बैन अवी तौर ते बि उहे उन पढ़ियल हुया। उन जे बावजूदि बि उन्हनि दोस्तनि जो मुंहिंजे मथां फोर्स हुयो त खाकनि ते नज़रसानी कयो, हालांकि उन्हनि खाकनि में अहिड़ी ॻाल्हि हुई कोन। ऐं पोइ मूं उन्हनि ते नज़रसानी कई। हालांकि तव्हां इस्लामुद्दीन राशिदी जा खाका पढ़ो, तव्हां आरिफ़ जा खाका पढ़ो त तव्हांखे उन महिल छा मिलंदो। माना ईअं तव्हां परेशान थी वेंदो त उन अहिड़ा खाका लिखिया आहिनि, ईअं छड़ो माण्हुनि जी किथे किथे त ईअं खलल थी अथऊं। त हिननि में खाकनि में त अहिड़ी ॻाल्हि हुई बि कोन, पर दोस्तनि खे मूं मान ॾिनो ऐं नज़रसानी कई। ऐं हक़ीक़त में मूंखे नज़रसानी न करणु घुरिजे हा, ऐं पर करे वेठो, हाणे अची विया आहिनि खाका। ऐं उहो खाकनि जो जेको उहे जेके 2-3 खाकनि ते मूं नज़रसानी कई आहे, ॼण उन्हनि खाकनि में उहा रस ऐं चस न आहे रही। ऐं इहा पोइ ग़लती चइजे या ॿियो कुझु चइजे, बहरहाल करे वेठो आहियां ऐं नज़रसानी मूं कई आहे जेका मूंखे न करणु घुरिबी हुई। बहरहाल तव्हांखे किताब जूं वाधायूं हुजनि। ऐं हीउ अहिड़ो किताबु आहे जेको वाक़ई पढ़ त माण्हू पढ़ंदो थो रहे ऐं दिलि चवे थी छॾिजे कोन, अॻिले लाइ छा चयो अथई। हाणे तजसुस बहरहाल किताब में मौजूदु आहे। ऐं ॿियो प्रॉब्लम इहो आहे त हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे, हर माण्हू जी पंहिंजा हिकिड़ा मुशाहिदा आहिनि, उहे ॾियणो घुरिजनि। पर किथे किथे लफ़्ज़नि जी चूंड ॾाढी ॾुखी थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं न मिलंदा आहिनि। तकिड़ा माण्हू लिखी विधा, लिखी छॾियो पेट फाटोड़ो, त हाणे त ईअं इहो त इस्तलाम थी वियो न, हर माण्हू हुनखे ईअं चवंदो, इहो ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजो यार आहे इहो, उन ॻाल्हि जो हुनखे अहसासु हूंदो ऐं ॾुख न कंदो। मिसाल वहीद मौसम जो बि ॾाढो इंट्रस्टिंग आहे। हा, मीटर सां छा, हा, मीटर जीअं डोड़ंदड़ मिसाल वहीद मौसम। हाणे मिसाल ॾिसो न, इहे मज़ा आहे न माण्हू। अच्छा, मां हिसाब में हिन में हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां त हिकिड़ो दोस्त आहे, उनजी मुंहिंजो फ़ोन आहे ऐं उहो उनखे तव्हां बि सुञाणो था, नालो नथा खणो उनजो। उहो किताब ॾाढा घटि पढ़ंदो आहे, बल्कि न पढ़ंदो आहे। माना किताब वठंदो या किताब को दोस्त खे ॾींदो, ईअं 5-6 दफ़ा पढ़ी करे इहो रखी छॾींदो। अॼु उन मूंखे फ़ोन कयो, चए यार ॻाल्हि इहा आहे त तोखे बि हाकिम ॻोल्हे ख़बर आहे, मां किताब न आहियां पढ़ंदो, 10-12 पेज पढ़ी करे रखी छॾींदो आहियां। पर हे तुंहिंजो किताब जीअं मूं पहिरियों खाको पढ़ियो आहे त मूंखे एॾो त दिलचस्पु लॻो, एॾो वणियो। मां चयुमि यार जेके हिन पहिरें खाके में एॾी ज़बरदस्त ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, ॿियो खाको मूंखे पढ़णो पवंदो। जॾहिं ॿियो पढ़ियो त वरी मूंखे अञा वणियो। चए पई ईअं पढ़ी पढ़ी मां तुंहिंजो पूरो किताबु पढ़ी वियो आहियां। चए यार ज़बरदस्त लिखियो आहे ऐं वाइद माण्हू आहे तूं जंहिंजो मां मुकमल किताबु पढ़ियो आहे।
सो इहो हिन में हिसाब इन तरह जूं ॻाल्हियूं ख़ाकनि जे अंदरि हूंदियूं आहिनि, लिखी पियूं आहिनि, जीअं हुन में इंट्रस्ट दिलचस्पी पैदा थिए ऐं जेका मूं कोशिशि कई आहे। सही आहे, वंडरफुल। बहरहाल तव्हांखे वाधायूं हुजनि। ऐं मां सम्झां थो त काफ़ी दोस्त असांजा ॾिसनि था, पाकिस्तान खां, इंडिया खां, ॿाहिरां जेके बि दोस्त, ख़ासि तौर ते रोमा वाणी जी, थैंक यू सो मच। मां तव्हांजे कमेंट्स जो हर वक़्तु इंतज़ारु कंदो आहियां। सो ॿिया काफ़ी दोस्त आहिनि असांजा, सभु मौज़िज़। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे, माए शिकारपुर तमामु पंहिंजो कमु घटाए छॾियो आहे, पर उनजे बावजूदि मुंहिंजी दिलि चए थी त वरी ॿीहर कमु शुरू कजे। दादा ही हाकिम मूं सां गॾु आहे। सो दोस्तो, तव्हां सभिनी जी महिरबानी। असांजा दोस्त जेके बि किताब लिखनि था, ऐं वॾियूं कोशिशूं करे वरी उहो छपराइनि था, असां वटि प्रॉब्लम इहो आहे त छपराइणो बि आहे पाण खे, ख़र्च बि पाण खे करिणो आहे, विकिणणो बि पाण खे आहे। ऐं असां ख़बर न अलाए कहिड़ी सोसाइटी में था रहूं जिते को क़दुरु ई कोन्हे को। ऐं जेके बि असांजा दोस्त कमु कनि था, तख़लीक़ी कमु कनि था, रिसर्च जो कमु कनि था, उन्हनि खे सच त मां दिलि सां वाधायूं ॾींदो आहियां। ऐं हीअ जेको किताबु आहे, सची ॻाल्हि इहा आहे त पढ़णु जहिड़ो आहे। ऐं कोशिशि कयो त किताबु पैसनि सां वठो। ऐं मिसाल 500 हुनजी क़ीमत आहे त 300 रुपए हाकिम साईं असांखे ॾेई छॾींदो। सो इहा का वॾी रक़म कोन्हे का, उनखे वॾो वक़्तु लॻे थो माना हिकिड़ो गुटको ॾियण लाइ त यार किथे छा सोचियो हूंदो, कहिड़ा पल हूंदा, कीअं वक़्तु कढियो हूंदो हुन। सो हिन दोस्त खे रुगो हिन किताब जे करे न, पर हूअं ई जसा ई हिकिड़ी पाण जेको आहे हिकिड़ो रोबोट आहे। यकीन कयो, कॾहिं किथे बीठो आहे त कॾहिं इस्लामाबाद बीठो आहे, कॾहिं कराची बीठो आहे, कॾहिं हैदराबाद, कॾहिं शिकारपुर, कॾहिं जंग में, कॾहिं बर में, कॾहिं घोटकी। सो ही रुली पिनी टाइम कढी पोइ बि हिकिड़ो तख़लीक़ी कमु बरक़रार रखे थो। ऐं हिन वक़्तु जेका सिंधी हालति आहे त असीं माण्हू किताबनि खां ॾाढो कटिजी विया आहियूं। सो किताबनि सां ॻंढण जो हिकिड़ो इहो वसीलो आहे त असां पंहिंजे दोस्तनि खे मान ॾियूं ऐं उनजा किताब वठूं ऐं पंहिंजे दोस्तनि खे उनजी हिमत अफ़ज़ाई कयूं ताकी हिकिड़ो सिलसिलो अॻिते हली सघे। कहिड़ो अथई? हा, तव्हां भली ॻाल्हायोसि हिकिड़ो लफ़्ज़। नजम भंगर आयो आहे मुंहिंजे साम्हूं ऐं मुंहिंजे किताब जो पहिरियों ख़रीदार 3 कापियूं नजम भंगर वरितियूं ऐं माना शुरूआत नजम भंगर कई। उनखां पोइ असांजो दोस्त अलीनवाज़ जलबाणी, ज़ाहिद मीराणी, आजिज़ गबोल, अलीगौर गबोल, अब्दुल ख़ालिक बोज़दार ऐं माना इलाही दोस्त आहे जिन मूंखां हिकिड़ी कापी न वरिती आहे, 3-3, 4-4, 5-5 कापियूं वरितियूं आहिनि। ऐं इन मां अंदाज़ो कयो दोस्तो केॾी मोहबत कनि था। ऐं सो लव यू नजम साईं। तव्हां ॾिसो पिया हिसाम साईं जे माए शिकारपुर जे पेज ते मुंहिंजे हिन किताब जी ईअं सम्झो त हिकिड़ी मोहरत ई आहे या उनजो तारुफ़ आहे। ऐं उनखां अलावा मां हिन ते हिकिड़ो थोरो मञींदुसि चांडोकी पब्लिकेशन भाई पांधी जो ऐं असीर इम्तियाज़ जो जेको हिन जो बानी आहे ऐं जेको हिन जो मालिक हलाईंदड़ आहे, उन किताब ते एॾी महिनत कई आहे हिन शाइर थियण में। मुंहिंजो अंदाज़ो हो त हिन त किताब महीने खनि में मूंखे हीअ किताब ॾींदो, पर उन असीर इम्तियाज़ ॾींहुं राति करे मूंखे हीअ किताब ईअं सम्झो 10 खां 15 ॾींहंनि में किताब छपराए ॾिनो ऐं तमामु सुठो छपराए ॾिनो। मां थोराइतो आहियां जेके जेके हुन सां ॻाल्हियूं तइ थियल हुयूं उन सभु ॻाल्हियूं पूरियूं कयूं आहिनि। अञा का ॻाल्हि में मां खुटल हूंदुसि, हुन वीचारे किथे बि पंहिंजे वसां घटायो न आहे। सो थैंक यू इम्तियाज़ साईं, थैंक यू चांडोकी पब्लिकेशन। दादा ही हाकिम जॾहिं मूंसां ॻाल्हि कई किताब जी त पेपर एॾो महांगो आहे ऐं रक़म मुनासिबु आहे त असां काफ़ी सुठा दोस्त पब्लिशिंग इदारनि सां कनेक्टेड माण्हू, उन्हनि बि चयो त यार वाक़ई वॾो कमु आहे ऐं उन जहिड़ो की वीचारे नफ़ो न खाधो। सो एनीवे असां बि उनजा थैंकफुल आहियूं। ऐं हाकिम जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन अलाए कीअं मूंखे कापी ॾिनी आहे एज़ाज़ी, ऐं को 2-3 माण्हू हूंदा जिन खे एज़ाज़ी कापी ॾिनी अथई, ऐं बाक़ी हिन हिकिड़ो इहो डन करे छॾियो आहे जेको वठंदो उहो पैसा ॾींदो, अदरवाइज़ कापी मां पंहिंजी त करे वठां न। सो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं करणु बि घुरिजे। ऐं मां हिन जे करे चयोमांसि 2 कापी मूंखे ॾे त पैसा पंहिंजा वठिजांइ। ॿुधोसि वधीक हाणे इहा ॻाल्हि असल में हीअं आहे नजम साईं, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे।
अच्छा, जॾहिं मुंहिंजो किताबु फुटी दर्द निकितो आयो न, उन वक़्तु बि मूं फेसबुक ते लिखियो हो त मूंखे दोस्तनि जा जिन जा किताब अचनि था मूंखे वठिणो हूंदो, मां किताबु वठंदुसि पैसनि सां। ऐं बाक़ी एज़ाज़ी कापी जेकॾहिं दोस्त को पाण ॾियणु चाहींदो उन जी मर्ज़ी, बराबरि मां पैसनि सां वठण जी कोशिशि कंदुसि। ऐं ईअं शुरूआति कई अथई, इब्राहिम खल जो किताबु मूं ख़रीद कयो, इब्राहिम खल मुंहिंजा किताब ख़रीद कया। ऐं हाणे बि मां इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे किताबनि ते जन लिखियो आहे, मिसाल तौर ते फिल्पस लिखिया आहिनि, बाबी साजिदा जबी, उनखे किताब जी कापी मां ॾींदुसि। ऐं साहिल जोगीअ लिखियो आहे फिल्पर, उनखे कापी ॾींदुसि। बेग टाइटल मर खादम लिखियो आहे, उनखे कापी ॾींदुसि। महाग जेको माना ते साईं मुंहिंजे मोज़िज़, मुंहिंजे मोहतरम, मूंसां इलाही प्यारु कंदड़ आहे, मां हुन सां इलाही प्यारु कंदो आहियां, साईं बदल मसरूर, उनखे कापी ॾिबी। ऐं अहिड़ो ई हिकु ॿियो दोस्त को मिसाल इसाम मेहदी शाह, उन्हनि खे कापी ॾिबी। बाक़ी ॿियो एज़ाज़ी कापी मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि ॿी कंहिंखे न ॾेई सघियां। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि हिन में नवाण हिकिड़ी मूं पैदा कई आहे, जेका विसरी वई आहे, मां शुरूआति में करणु चाही पए पर विसरी वई ॻाल्हि इहा त हिन किताब जे अंदरि शिकारपुर जा जेके 30 लेखक आहिनि उन्हनि ते लिखियल आहिनि। पर जॾहिं मां सोचां पियो त हिन ते मुहाग कंहिंखां लिखाइजे, हिन जा फिल्पर्स ऐं बेग टाइटल कंहिंखां लिखाइजे, उते असांजो दोस्त आहे ज़ुबैर सुमरो, उन मूंखे हिकिड़ी राय ॾिनी, सलाह ॾिनी त यार हिन में हिकिड़ी तूं नवाण आहे। मिसाल तौर ते जेके शिकारपुर खां लॾे विया आहिनि, फिल्पर्स उन्हनि जा हुजणु घुरिजनि ऐं बेग टाइटल बि उनजो हुजणु घुरिजे, मुहाग बि उनजो हुजणु घुरिजे। सो इहो क्रेडिट ज़ुबैर सुमरे ते वञे थो, जंहिं मूंखे सलाह ॾिनी ऐं मूंखे ॾाढी सलाह वणी। हाणे बैदल मसरूर मुहाग लिखियो आहे, छो त आहे शिकारपुर जो, रहे कराची तो, इन करे मुहाग मूं उन खां लिखारायो आहे। साहिल जोगी आहे शिकारपुर जो, रहे सखर में तो, मूं फिल्पर उन खां लिखारायो आहे। भाभी साजिदा जबी आहे शिकारपुर जी, रहे बाजारा थी, उन खां मूं फिल्पर लिखायो आहे। ईअं ई डॉक्टर मर खादम आहे शिकारपुर जो, रहे हींअर सखर में तो, उन खां मूं बेग टाइटल लिखारायो आहे। इहा हिन में हिकिड़ी नई ॼाण आहे। सो दोस्तनि खे अर्ज़ु आहे त एज़ाज़ी कापीअ खां सो थोरी परहेज़ कनि ऐं पासो कनि। सो हिकिड़ी कापी आहे 500 रुपया क़ीमत आहे। जेकॾहिं कंहिंखे दोस्त खे खपे पोस्टर ख़र्चु मां कंदुसि, 350 रुपया हुनजी क़ीमत हूंदी। ऐं जेकॾहिं को ईअं ई नेट कैश हिते साम्हूं को वठंदो रूबरू अची करे 300 रुपया। बाक़ी हीअ कापी कंहिं बुक स्टॉल ते मौजूदु बि न आहे, छाकाणि बुक स्टॉल वारा हिकु त पैसा नेट कैश ॾींदा कोन्हनि, ऐं ॿियो उन्हनि खे कापी ॾींदा आहियूं त वरी उहो जॾहिं पैसा मिलनि या न बि मिलनि। हिकिड़ो बुक स्टॉल आहे सिंधी का सखर वारो, समी सजाद मीरानी, उहो दोस्त आहे, उहो कापी वठंदो आहे मूंखां, पर नेट कैश में। फुटी दर्द निकितो जूं कापियूं न वरितियूं, 10 कापियूं नेट कैश में। हिन कापी अञा ताईं हुन ऑर्डर न ॾिनो आहे, पर मूंखे लॻे थो जेका हीअ ॾिसे थो हिन किताब जी हालति जेका ॾिसे थो, शायदि 2-3 कापियुनि जो ऑर्डर ॾिए, पर उहो बि नेट कैश में। ऐं सो इन करे दोस्तनि जी गुज़ारिश आहे त जिन खे बि वठणी आहे उहो पैसनि में वठनि, एज़ाज़ी कापी ॾियण खां ऐं वठण खां पासो कनि। थैंक यू वेरी मच। दादा थैंक यू सो मच दोस्तो, तव्हांजो टाइम वरितोसीं असां। ऐं बसि पंहिंजो ख़्यालु रखिजो, शिकारपुर जीए, असांजी सॼी सिंध जीए, सॼी इंसानियत जीए। बसि पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे जंहिं शहर में आहियो उन शहर जो ख़्यालु कयो। मां सम्झां थो त असां घटि ख़्यालु कयूं था, तंहिं करे असांजा नुक़सान वॾा थिया आहिनि। सो तंहिं करे असांखे बार बार इहो चवणो पवंदो आहे त भई पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे शहर जो ख़्यालु कयो, पंहिंजे शहरनि जी मालिकी कयो। जीअं हिन वक़्तु सिंधु दरिया जी मालिकी थी रही आहे, तीअं हर इशूअ जी मालिकी कयो। ख़ुशि रहो, आबाद रहो, सदाईं गॾु। थैंक यू सो मच।